अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो तो कुरान सिखूं सिंधी में तालीमुल कुरान। रब्बि ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब वधाए या मूंखे वधाए इल्म में। आमीन। इल्म कहिड़ो? इल्म नाफ़िअ, जंहिंमें नफ़ो थिए। छो जो त अरबी जेको असां हिते क़ुर पाक आहे थो सिखण जी कोशिशि कयूं था, इहा त अरब जिन वक़्तु क़ुर पाक लथो जंहिंजे ज़माने में, उन्हनि खे त अरबी छा ख़बर कोन हुई। इल्मु हिकु त वठणु न पिया चाहिनि, जिन वरितो हुन ते अमल करणु न पिया चाहिनि। जिन इल्मु वरितो उन्हनि नफ़ो वरितो, जिन इल्म ते अमल कयो सम्झो उन्हनि नफ़ो वरितो ऐं सदाईं नफ़े वारा थी विया दुनिया ऐं आख़िरत में। बिश्रा ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ऐं असांजो 3 नंबर सिपारो हले थो पियो कंटिन्यू। इंशाअल्लाह ताला अॼु सिखंदासीं सूरह अल अस्र। इहा आहे नंबर 103। इन में आयतूं आहिनि 3। इन में हिकिड़ो असां नून साकिन जो क़ाइदो ग्रामर जे इख़्फ़ा जो ॾिसंदासीं। ऐं सूरत अस्र जेका आहे, इन में जेके 2 लफ़्ज़ आहिनि, हिननि जी वॾी अहमियत आहे। सॼी सूरत आहे इहा, आमनू ॿियो अमल सालिहात। अमल सालिहात ॿिन्ही खे ॾिसबो त अलाह पाक छा थो चवणु चाहे, हिन सूरत में कहिड़ी ख़ुसूसियत आहे, हिन जाइ ते कहिड़ी शइ आहे, कीअं आई आहे, हिन जी अहमियत ऐं कीअं अमल कर। इंशाअल्लाह थोरा हिन ते ॻाल्हाए। 3 आयतूं आहिनि, 3 अल अस्र। उन खां पोइ हीअ आई, पोइ वरी 3 आयत पूरी सॼी। ही ॻाल्हि इहा आहे त ही ला जॾहिं आयत जे मथां हूंदो आहे त हिते 2 क़ानून हूंदा आहिनि, या आयत जो क़ानून हुजे या ला जो। असां ईअं चई सघूं था पिया त वल अस्र इन्नल इंसान, ही 2 लफ़्ज़ गॾाए वञूं, हिते गॾाए वञूं लफ़ी ख़ुसरिन इल्लल लज़ीन। पर जेकॾहिं माण्हू वक़फ़ो कंदो त वल अस्र, हिन ते सुकून अची वेंदो, पोइ वरी इन्नल इंसान। अहिड़े नमूने सां इहो तक़रीबन ख़बर हूंदी असांखे। वरी बि त हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका हिन में मुल्की कोन्हे का, पर पाण खे थोरो इहो ख़बर हाणे पइजी वञणु खपे। इहा जॾहिं बि ही वल अस्र आयो आहे, माना वाह कसम लाया, ही कसम थो कयो वञे, इहो ईअं चइबो आहे त मुक़सिम बिही, माना जंहिं ॻाल्हि जो कसम खयो वञे। असर जो कसम आहे न, इहो मुक़सिम बिही आहे। वरी पोइ छा थो चए अलाह पाक, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक इंसान ख़सारे में आहे। सभिनी खे माना जी ख़बर आहे तक़रीबन, नंढी सूरत आहे इहा। त माना ही पोइ छा थींदो? जवाब कसम आहे इहो, मुक़सिम अलह, जंहिंजे लाइ जेका शइ ॿुधाई थी। क़ुर पाक में 3 आयतुनि जूं 3 सूरतूं आहिनि। जेकॾहिं मां ग़लति हुजां त को बि करेक्शन करे सघे। हीअ आहिनि कहिड़ियूं? अल अस्र, जेका हींअर पढ़ूं था 103। अल कौसर 108 थींदी, उहा ईंदी अञा, इन्ना अल कौसर। वरी अन नस्र ईंदी, कहिड़ी आहे? हुन में इज़ा जाअ नस्रुल्लाह, उहा 110। ठीकु आहे न? 103, 108, 110 3 सूरतूं आहिनि, 3 आयतुनि वारियूं। हीअ जेका अल अस्र सूरत आहे, इन लाइ मूंखे कंफर्म न आहे, पर घणे क़दुरु इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जो कौल आहे त जेकॾहिं अलाह पाक चाहे आहे, माना इहा अहमियत हिन सूरत जी ॿुधाइण आहे। कंपेरिज़न त ॾिसो केॾी आहे इमाम जी, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि। जेकॾहिं अलाह पाक चाहे आहे त सिर्फ़ु हिकिड़ी सूरत नाज़िल करे इंसान जी हिदायत लाइ, इहा सूरत काफ़ी ॾिना आहे। पूरो क़ुरान जेकॾहिं अलाह पाक चाहे हा त इन खे सिर्फ़ु हिकिड़ी आयत, हिकिड़ी सूरत नाज़िल कयां इंसान जे हिदायत लाइ, इहा हिकिड़ी 3 सूरतुनि वारी आहे, माना 3 आयतुनि वारी सूरत काफ़ी। हिन में एॾो वॾो मतिलबु आहे। बेशक हक़ीक़त, बेशक हक़ीक़त। हाणे खणूं था पिया आयत खे,
आयतुनि खे सम्झूं ऐं लफ़्ज़नि खे सम्झंदासीं। वल असर कसम आहे वक़्त जो। असर चइबो वक़्त खे, असर मुफ़सरनि चयो आहे त ज़माने जो बि कसम आहे। ठीकु आहे, जवाब छा आहे हुनजो? इनल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक माण्हू इंसान घाटे में आहे, खसारे में आहे, नुक़सान में आहे। अजीब माना आहे। क़ुरान पाक में अॻे अलाह पाक फरमाए थो पियो त जेको न मां हुनखे तमामु सुहिणी ख़िलक़त में पैदा कयो, मिन अहसन तक़वीम, बहितरीन नमूने सां। जॾहिं इहो आहे त पोइ इंसान खसारे में छो आहे? उहो पैदा करणु सूरत ते आहे। इहे माण्हू कंपेरिज़न कई आहे, माण्हू उहा कंपेरिज़न ई रॉन्ग आहे, उहा सूरत ते आहे। ॻाल्हि इहा आहे त इंसान खसारे में आहे, इन लाइ अलाह पाक कसम कहिड़ी शइ जो खयो आहे, इहा अहम ॻाल्हि आहे सम्झण जी। हिते हलंदासीं, पहिरियों 3 आयत पोइ पूरी कयूं सम्झण जे लाइ। हिन में जी तर्जुमो आहे उहा इहा थींदी, इल्ल लज़ीन आमन। हिते अलाह पाक फरमाए थो त जिन माना सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं हिक ॿिए खे सच जी वसियत कयाऊं ऐं हिक ॿिए खे सब्र जी वसियत कयाऊं। इल्ल लज़ीन आमनू व अमिलु स्वालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। ॿ ॻाल्हियूं आहिनि हिते, यानी आमनू अमिलु स्वालिहात इहे थियूं, ॿियो तवासौ जूं ॿ ॻाल्हियूं आहिनि, तवासौ बिल हक़ तवासौ बिस सब्र। ॾिसूं था पिया इनखे पहिरियों लफ़्ज़ सम्झूं। व इहो कसम आहे, अरबियुनि जेके अरबी हुया उहे त बि यूज़ कंदा हुआ। जीअं असां चवंदा आहियूं न वल्लाही, कोई ईअं चई छॾे तल्लाही त माना उन बि कसम खयो। इहे अखर इस्तेमालु कंदा हुआ अरबी, अॼुकल्ह आहिनि न आहिनि अल्लाह आलम। इहो कसम लाइ इस्तेमालु थियो। उन खां पोइ आयो असर, इहो आहे ज़मानो गुज़रंदड़। हाणे हिनखे मुफ़सरनि जीअं ज़मानो चयो, जीअं वक़्तु चयो, न त वक़्तु बि गुज़रे थो पियो ऐं ज़मानो बि गुज़रे थो पियो। जॾहिं असां क्लास शुरू कयोसीं 5 मिंट अॻु में, उहो वियो गुज़री ख़तमु, मोटी न अचूं आहे। इहो ज़मानो थी वियो, इहो वक़्तु गुज़री चुको, हीउ मां लफ़्ज़ ॻाल्हाया, इहो गुज़री चुका। जॾहिं ॻाल्हायां पियो त प्रेज़ेंट हुयो, हाणे पास्ट थी वियो, इहो घड़ी वई। असर ज़मानो गुज़रंदड़, यानी मुफ़सरनि ईअं चयो आहे, जेको ई ब्रैकेट में लिखियलु आहे, यानी तकिड़ो गुज़रंदड़, अहिड़ो वक़्तु जेको तकिड़ो गुज़रे। अलाह पाक उहो लफ़्ज़ इन माना बेशक, सभिनी खे ख़बर आहे। अल इंसान माण्हू, हर माण्हू। हाणे निसान निकितल आहे निसियान मां, निसियान माना वेसारो, विसरी वञे। लास्ट सेक्शन असांजो जेको थियो हुयो, सेशन असांजो कैनेडा में, उन में मां हिन में लिखियो भुलिजी वञणु। इंसान भुलिजी वेंदो आहे न, उहो भुलिजी बि वेसारे सां हूंदो आहे, पर उन असां कहिड़े दोस्त उन में करेक्शन कई। मां हुनजो थोरो त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उन चयो साईं इहो भुल न थींदी, इहो वेसारो चइबो हिनखे। मां चयोसि वॾी महिरबानी। पोइ वरी मां हिते थोरो जांच कई घर में। बाबा मुंहिंजो ॾाढो माना सिंधी बि तमामु घणी ॼाण अथसि। उनखे मां चयो त मां चवां भुल ऐं वेसारे में कीअं फ़र्क़ु कजे। मां तव्हां सां शेयर थो कयां, छो जो जेके नॉलेज शेयर जेका थी उहा कजे न। ऐं सॼो क़ुर जे बाबति आहे न, त सभु ॻाल्हि में अजाई ॻाल्हि न आहे काई बि। त भुल इहा थींदी आहे त माना अमलनि हुजे, माना कसदनि हुजे, या का ग़लती थी वञे। वेसारो ॿी शइ आहे, माना वेसारो थींदो हिकिड़ी ॻाल्हि मूंखे चवणी हुई, करणी हुई, मां न करे सघियुसि, विसरी वई न। इहो माना मुंहिंजे मेमोरी जी ॻाल्हि आहे, विसरी वई, मूंखां ज़हन मां लही वियो। पर भुल इहा थींदी त माना हिकिड़ी ॻाल्हि मां करणु चाही पए, उन दौरान का ॿी शइ करे वठुसि, का भुल ग़लती थी। इहो भुल आहे ऐं निस्यान वेसारे जो फ़र्क़ु आहे। बहरहाल इहो थियो इंसान निस्यान मां वेसारींदड़ आहे। असां अल्लाह तकासुर में बि ॾिसी आयासीं न,
त विसारे थो छॾे माण्हू। उन खां पोइ ख़ुस्र चइबो वाहिदा घाटो या नुक़सान चइजे, खसारो थींदो उनजो जमाल। उन खां पोइ अॻिते हलूं था पिया, इल्ला इल्ला माना सवाइ, अल्लज़ीन अल्लज़ीन बि जेकॾहिं यादि हुजे खे त इहो माना जी माना थींदी उहे जेके, इन जी माना अल्लज़ीन जी उहे जेके थींदी, माना उहे हिकिड़ो माण्हू न हूंदो आहे, उहे जेके माना उहे घणा माण्हू। इन जो वाहिद हूंदो आहे अल्लज़ी, हिकिड़ो लफ़्ज़ आहे अल्लज़ी, उहा मुज़किर लाइ हिकिड़े माण्हू लाइ। अल्लती तत्तलिउ अलल अफ़िदा, हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे अल्लती। अल्लती थींदो वाहिद लाइ, पर उहो मोनिस लाइ आहे। माना अल्लज़ी अल्लती हिकिड़ो मुज़किर लाइ, हिकिड़ो मोनिस लाइ, हिकु हिकु लाइ। अल्लज़ीन वरी जमा लाइ, चाहे मर्द चाहे औरत, चाहे मर्द औरत गॾु हुजनि। अल्लज़ीन माना उहे जेके, आमनु ईमान आंदो, जेकॾहिं हिकु लाइ हुजे हा त छा चइजे हा, आमन, जंहिं ईमान आंदो। अल्लज़ी आमन, उहो जंहिं ईमान आंदो। हिते छा आहे, अल्लज़ीन आमनु, उहे जिन ईमान आंदो, उहे जेके जिन ईमान आंदो, जमो जी ॻाल्हि आहे। अल्लज़ीन आमनु व आमिलू अमेलू अमेलू आहिनि, कम कया, इहो बि जमो लाइ आहे। जेकॾहिं हिकिड़े ॼणे लाइ अलाह पाक चया त छा चया, अल्लज़ी आमन व अमल, ठीकु आहे न। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इहो थी वियो त उन खां पोइ इहे लफ़्ज़नि जी माना थी वई। सालिहात माना चङा कम, इहो मोनिस आहे। सालिहात जॾहिं ता मरबूत आख़िर में आई, हीअ ता मरबूता न आहे, ता मफ़्तू आहे, हीअ खुली वई आहे हिते। इहो जेकॾहिं असां सालिहात मां ईअं लिखणु चाहियां त ता मरबूता थींदी, पर छो जो हीउ लफ़्ज़ हुन क़ुर जी आयत मां कढियो आहे, इहो ही ता मफ़्तूआ चइबो हिनखे, जेका ही खुलियल ता हूंदी आहे ईअं, ठीकु आहे न। ऐं जे ता मरबूता ही गोल हुजे हुनखे छा चइबो, मरबूता। ता मरबूता मां ता मफ़्तूहा कीअं थी इहा, हिन जो हिकिड़ो पंहिंजो क़ाइदो आहे, हुनखे पोइ ॾिसंदासीं कॾहिं। अॻिते हलूं था पिया, वतवासो बिल हक़ वतवासो बिसब्र। व माना ऐं हिते व कसम न थींदो, छो जो विच ते क़ुर पाक जा न, पोइ शुरू में कसम जी ॻाल्हि आई आहे, ऐं हुन सां गॾु अल बि आहे। बहरहाल वतवासो, हिक ॿिए खे वसियत कयूं, तलक़ीन कई, बेमाना साण, अल हक़ माना सच, असब्र माना सब्र, सभिनी खे ख़बर आहे। हाणे कमाल आहे क़ुर पाक जो, जॾहिं असां हिन आयत खे सम्झण ईंदासीं न, 3 नंबर, उनमें जॾहिं इहा ॾिसंदासीं त अलाह पाक जेकॾहिं तलक़ीन जो चयो आहे, हक़ जो, उन सां गॾु सब्र छो आयो, या खोड़ लफ़्ज़ या खोड़ ॻाल्हियूं ॿियूं अलाह पाक चई सघे पियो। असां कोशिशि कंदासीं तदबुर करे थोरो सिखण जी कोशिशि कबी, इंशा अल्लाह ताला। हलूं था पंहिंजी आयत ते। हाणे लफ़्ज़ी माना थी वई, थोरो हाणे हिनखे रब्त ठाहियूं। वल असर, कसम आहे वक़्त जो, ज़माने जो। ज़मानो छा आहे, को मादी, हाणे जेका ॻाल्हि कयूं था इहा हाल में, जेका ॻाल्हि अञा न थी आहे उहा मुस्तक़बिल। टे हालतूं आहिनि ज़माने जी। वक़्तु बि साॻे नमूने आहे, हिकिड़ो वक़्तु गुज़री चुको, हिकिड़ो वक़्तु हींअर हले थो पियो, वक़्तु आयो कोन्हे अञा। त जॾहिं अलाह पाक ज़माने जी ॻाल्हि करे थो, वक़्त जी ॻाल्हि करे थो पियो, त इन जी अहमियत इहा आहे त जेके ज़मानो गुज़री चुको आहे, उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी, मामलात जेके बि हुया, कूड़, सच, ईमान, बेईमानी, सभु ख़तम थी वियो। जंहिंजी का ख़राबी जेकॾहिं कोई क़ौम में, औलाद में, माहौल में का विझी वियो, माहौल में का बुरी रवश रखी वियो, जिन उनखे फॉलो कयो, उहा खणी अॼु ताईं हलंदी हूंदी, पर उहो गुनाह उनजे सिर ते। जेका चङाई कई हूंदई उहा हलंदी ईंदी हूंदी, उनजो अलाह पाक उनखे अजर ॾींदो हूंदो, माण्हू पाण कोन्हे को। उहो ज़मानो गुज़री वियो, माण्हू गुज़री वियो, क़ौमूं गुज़री वई।
अल्लाह पाक उन कसम खयो आहे ज़माने हाल जो कसम थी सके तो पियो अल्लाह पाक कोन ॿुधायो त मां कहिड़े ज़माने जो कसम थो खणा जेको गुज़री चुको या अॼु आहे अॼु ईंदो इहो ई त क़ुर आहे न अल्लाह पाक कसम खयो आहे ज़माने जो जेको गुज़री वियो जेको आहे जेको ईंदो छो जो टाइम त अल्लाह पाक जो क्रिएट कयल आहे न अल्लाह पाक उनजी पंहिंजी ख़लक़त जो कसम खयो पर कसम जी ज़रूरत छो आई आख़िर एॾी जेका ॻाल्हि करे थो केतिरी अहम आहे जो अल्लाह पाक कसम खणी थो ॿुधाए हर ॻाल्हि कसम खणी न ॿुधाइबी आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जितां क़ुर शरीफ़ शुरू थियो उन लाइ अल्लाह पाक कसम त कोन कयो हिन में जो कसम अल्लाह पाक कयो त ॿुधाइण छा थो चाहे अल्लाह पाक चए थो इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र ॿ टे ॻाल्हियूं सम्झण जूं हिकु अल्लाह पाक जो कसम आयो उहो आयो त माना ब्रैकेट में आहे इन माना बेशक माण्हू घाटे में आहे हाणे सिंधी में असां ईअं लिखियो आहे पर अरबी में हिन में थोरो हिकिड़ी ॻाल्हि ॾिसजे इन त थियो बेशक हे त इंसान माना माण्हू फी ख़ुस्र घाटे में आहे पर हिते लाम आयो आहे ल फी ख़ुस्र लाम कढी छॾियोसि बि माना साॻी थींदी बेशक माण्हू घाटे में आहे पर हिन में जेको ला आहे न ल हिनखे चइबो आहे लाम तौकीदी ताक़ीद कबो आहे न ताक़ीद कंहिंखे लाम तौकीदी एम्फसिस थींदो आहे हक़ीक़त में माना कीअं थियणु खपे उहो थींदी बेशक माण्हू अलबत्ता या यकीनन या पक सां हक़ीक़त में माना ईअं थियणु खपे मूंखे ज़हन में कोन आहे मां हिनखे ठाहे छॾियां त ल जे लाइ मूं कोशिशि कई अॻे दफ़े कंहिं किथे मां ॻोल्हियां पियो त हक़ीक़त में हिनजी माना जेका आहे उहा मां ॿिए हिकु तफ़सीर में ॾिठी कंहिंजे तफ़सीर में असांजो आहे उस्ताद आहे अमीर बख़्श चन्नू साहब सऊदी अरब में हूंदो आहे 82-83 साल जी या 84 साल जी साईं जी उमिरि आहे साईं उन क़ुर शरीफ़ जो तफ़सीर बि कयो आहे सिंधी में बहितरीन क़िस्म जो उन खां अलावा हाणे हदीस मुबारक ते कमु थो करे तमामु वॾो यानी मुफ़सिर ऐं मुहक़िक़ ऐं मुहदिस टई शयूं साईं कमाल जी साईं में नेठाई आहे तमामु यानी कमाल इहो आहे त इहो इल्मु नफ़े वारो इहो आहे जेकॾहिं न मूंखे एतिरो इल्मु अची वञे त मां थी सघे थो कंहिंखे वेझो ई कोन बीहारियां ऐं साईं को जॾहिं सुवालु कयो साईं भला महिरबानी कंदो उन वक़्तु ई बिज़ी हूंदो आहे जवाबु ॾिसंदो आहे जवाबु ॾींदो आहे हा दादा तव्हां जेको चयो हुनजो हीउ जवाबु आहे केॾो कमाल आहे अहिड़े शख़्सियत अलाह साईं हुनखे हयाती ॾे सिहत ॾे अलाह पाक हुन वॾी हयाती ॾे जो जंहिं कम में साईं शामिल आहे ॾाढो प्यारो कमु थो करे बहितरीन महिनत उन इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे पक सां इंशाअल्लाह हिन में मां करेक्शन कंदुसि वीडियो में त हली वेंदो न ईंदो पर मां इहो इंशाअल्लाह हुन में पोइ वरी करेक्शन कंदुसि इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र वॾो कसम थियो पोइ वरी अलाह पाक चयो त बेशक वरी बेशक खां अलावा वरी पक सां बेशक माण्हू पक सां खसारे में आहे आम ॻाल्हि थी वई अरबी ॿोली में नुक़सान ऐं खसारे लाइ टे लफ़्ज़ आया आहिनि उन्हनि जी इंटेंसिटी डिफरेंट आहे कीअं हिकिड़ो थींदो आहे खसर या खसर उहो थींदो आहे माना ईअं इंक्रीज़िंग लॉस हुजे न वधंदड़ नुक़सान हिकिड़ो नुक़सान थियो उन मां ई वधंदो वेंदो वेंदो जीअं हिकिड़ो हिते न इहो कंहिंखे कॉन्सेप्ट जेकॾहिं हुजे पाकिस्तान में बि अची वियो हूंदो थोरो ईअं कजे सम्झो क्रेडिट लाइन कंहिं वरिती बैंक मां हुन में पियो व्याज वधंदो आहे रेगुलर घरनि जा जेके व्याज आहिनि न मॉर्गेज वारा उहो डिफरेंट क़िस्म आहे पर हीअ जेका क्रेडिट लाइन थींदी आहे न उन में जेकॾहिं तव्हां ईअं सम्झो त उन में जेकॾहिं तव्हां पैसा न ॾींदा वञो लाहींदा न वञो कंहिं माण्हू लख रुपयो खयो हुन में पैसा न ॾे वापसि त उहो व्याज वेंदो वधंदो वेंदो वधंदो वेंदो वधंदो इंक्रीज़ पियो थींदो इहो व्याज इंक्रीज़ थिए या अहिड़े नमूने सां जेकॾहिं माण्हू खे कोई बिज़नेस में लॉस आहे उहो पूरो नथो करे त हुन में लॉस वेंदो वधंदो अञा नुक़सानु
उहा वधंदड़ नुक़सान, ॿियो आहे खुसरान। उहो ईअं न हिकिड़ो ईअं सफ़ाई बेकअप से माण्हू हलियो वञे, इंतिहाई नुक़सान थी वञे पैसे जो या सिहत जो इंतिहाई नुक़सान थी वञे। हिकिड़े माण्हू खे किडनी में प्रॉब्लम हुयो, थियो इलाज तो ठीकु थी वियो, 10 माण्हू हुया 9 ठीकु थी विया, हिकिड़े माण्हू जी किडनी फेल थी वई, इररिकवरेबल अनरिकवरेबल न थींदो, हिनखे चइबो इररिकवरेबल लॉस, इंतिहाई नुक़सान थी वियो, माना हुनजी इन का रिकवरी कोन थी, बसि थी वियो, वॾो नुक़सान तमामु। ॿियो आहे खुस्र, उहा रिकवरेबल, हिन कुझु नुक़सान आहे, केॾो अलाह पाक जो करम आहे। ॾिसो हिन में आयत में ई लुत्फ़ थो अची वञे, हिनखे छोड़ो लफ़्ज़ खे सम्झूं था न, माना खे हिकिड़ी न ख़ुशी वधी थी वञे। वॾो नुक़सान जी ॻाल्हि अलाह पाक करे थो पियो, पर इंसान कहिड़े नुक़सान में आहे, उन कुझु नुक़सान में आहे। इन करे ई छो जो पोइ आयो आहे सवाइ उन्हनि जे जिन ही कयो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि हिन ते हलूं था, सो अरबनि ते जॾहिं क़ुर लथो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर लथो, उन्हनि जे ज़माने में माना अरबनि मुखातिब ते अलाह जेका काफ़िर हुया, जेतिरा बि उन्हनि गुनाह कया, जेतिरी बि उन्हनि बुतनि जी पूॼा हले पई, जेको बि थियो, जेतिरी बि ख़राबियूं उन्हनि हुयूं, खसारो हो न, नुक़सान हुयो न, माना अलाह सचो आहे, बेशक नुक़सान हुयो। जॾहिं उन्हनि कलमो भरियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते आख़िरी नबी, कलमो भरियूं, यकीन कयूं अलाह हिकु आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु दुरूद शरीफ़ पढ़ूं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, उहे हुन जा रसूल आहिनि, हीअ किताब आहे क़ुर पाक, अलाह जो कलाम आहे, इहो सॼो नुक़सान ख़तम थी वियो, रिकवरी थी, उहो नुक़सान ख़तम थी वियो। यही अलाह पाक क़ुर में आयत में ई ॿुधाए असांखे। इंसान जेको खसारे में आहे उहो कीअं आहे, इहा जेका 102 नंबर असां सूरत पढ़ीसीं न, अल्हाकुमुत तकासुर, उहा उनजो बिल्कुलु उन खां पोइ इहा 103 आहे जेको अलाह ॿुधाए थो पियो, त असांखे 102 में अलाह पाक ॿुधाए चुको आहे त इहो तव्हां खसारे में कीअं आहियो, कीअं आहे। ज़मानो त असां ॾिठो आहे न, हिकिड़ा इहा ई मिसाल खोड़नि, जेके असां पुराणनि मिसालनि मूं असां इबरत न वरिती, जेके अलाह पाक असां ॿुधाया आहिनि, सूरह फज्र में पढ़ी आयासीं, अक्सर फी अल फसाद, हुननि मूं घणनि फसाद कयो, पोइ छा कयो अलाह पाक, सौत अज़ाब, हुनखे चबुक जी मार ॾिनई, चबुक जी मार ॾिनई, उहे ई उन्हनि क़ौमनि जा साॻिया कम असां वेठा कयूं था पिया, त उहो नुक़सान आहे न। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका 102 में आई, इहो तमामु, हीअ जेका 102 जेका सूरत आहे न, इहा बि असांखे न बार बार पढ़णु खपे माना सां। मां त सम्झां थो कोशिशि कजे बार बार पढ़जे, इहा कम अज़ कम हिकिड़ी रकात में रोज़ कंहिं न कंहिं में शेड्यूल माण्हू ठाहे छॾे, भई ॿिए परी जे मां सुनत में पढ़ंदुसि या फर्ज़ में पढ़ंदुसि, बसि। अल्हाकुमुत तकासुर असां ॾिठोसीं, पढ़ी आयासीं, त अलाह पाक फरमाए थो पियो त तव्हांखे भुलाए छॾियो, छा मूं निकितो लव, लव माना इहो चर्चो मज़ाक जेको आरज़ी थींदो आहे, भुलाए छॾियो मूंखे मुक़ाबले, छाजे मुक़ाबले, तकासुर, घणाई जे मुक़ाबले, घणाई जो हिर्स, पोइ घणाई करे पोइ माण्हू ॿियनि ते फ़ख़ुरु करे न, इन में असां छा विसारे वेठासीं, पंहिंजो मौत, अलाह, ईमान, जेको कुझु बि आहे न, क़यामत, इहे असां सॼा विसारे वेठासीं, त नुक़सान आहे न, इहो ई त खसारो आहे। पर इल्लल्लज़ीना आमनू, पर माना अलाह पाक उहा कंडीशन ॿुधाई आहे, त इन मां बचंदा केरु, खसारे में छो हूं, जेके पाण में मुक़ाबले में असां आहियूं घणाई जे में, तव्हांजो वञी नेठ पुॻासीं क़बर खे, मक़ाबिर, क़बर में माण्हू पुॼी वियो, हिन विच में पाण खे संभालियईं न, केतिरो मां तकासुर कयां, आख़िर केतिरो खपे मूंखे, केतिरो जमा करणो आहे, ऐं असांजो अल्हाकुमुत तकासुर जो मां टाइम असांजो थिए थो पियो, मुंहिंजा काफ़ी ॻाल्हियूं अॻिते आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि सोसाइटी जी आहे, या मां शेयर करणु चाहियां थो, मां सम्झा अॻु में असां ॻाल्हि कईसीं,
अलाकुम तकासुर जी सूरत में भी ये ॻाल्हि थी। हिकिड़ो त थींदो आहे माण्हू पाण ई वॾी पुरुषोत्तम वठी वठे थो, जमा करे थो, जेको बि बदमाशियूं करे थो, इहो ग़लति आहे, पर जेकॾहिं हक़ सां करे थो त ग़लति न आहे। जब माण्हू ओवर टाइम कंदा आहिनि जाबुनि ते, को गुनाह कोन्हे, पंहिंजी महिनत थो करे न, हुनमें को हर्ज कोन्हे को। पर ॻाल्हि इहा आहे माण्हू ॿार जी शादी करे ऐं छोकिरी जे पीउ माउ ते ॿार रखे, पंहिंजे हिसाब सां त छोकिरी खे हर को ॾिए थो पियो, सोन ठहिराए ॾिनो या को तोहफ़ा ॾिना या ॿी का शइ ॾिनी, पर हेॾी लिस्ट ठाहे उन्हनि जे मथां उन्हनि खे हार्ट अटैक ॾियणु, उन्हनि खे कर्ज़ खणाए या शादियूं कराइणु, उन्हनि खे राति जो वेही रुआइणु, कहिड़ो मुक़ाबिलो आहे, कहिड़ो सोसाइटी आहे। असांखे ख़ौफ़ कोन थो थिए असांजी पंहिंजी न्याणी जेकॾहिं असां खां त को घुरंदो न, पोइ इन करे इन शयुनि खे न असां पंहिंजे सतह ते जेके पढ़ियल लिखियल आहियूं कोशिशि करे रोकियूं जेतिरो थी सघे, इन्हनि बुरियुनि शयुनि मां निकिरी अचूं। छोकिरी खे आज़ादु छॾे ॾियो, बाबा जेको ॾींदो शुक्र आहे, अलाह साईं पंहिंजो छोकिरे खे वक़्तु ॾींदो, पाण कमाए खाईंदो खाराईंदो, का ॻाल्हि कान्हे न। हेॾी लिस्ट आहे, डिशवॉशर बि हुजे, फ्रिज बि खणी अचु, हे बि खणी अचु, एसियूं बि घरों खणी अचु। ॿी ॻाल्हि, हिकिड़ो टाइम जेको अञा आयो कोन्हे, ज़मानो त थींदो, ड्यूरेशन काफ़ी वक़्त ते फैलिजी सघे थो पियो, पर असां जेको विसारींदासीं उहो छा जी ॻाल्हि आहे, क़यामत जी न। उहा क़यामत जेका आहे न, उहो बि उनजो टाइमर सेट थियल आहे। इहो आहे टाइमर, टाइम इज टिकिंग, अंग्रेजी में चवंदा आहिनि न, टिक 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 करे ओ हिन ते पुॻो, हिते टाइम अलाह पाक सेट करे छॾियो आहे, हिते हीअ सेकंडनि जो कांटो ईंदो, सपिरी पिरी मिंटनि जो कांटो हिते पुॻो, सेकंड जीअं हिते पुॻो क़यामत। मौत छा आहे, उहो बि ईअं आहे, कांटो हले थो पियो न, जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलौना आहे उर्दू जो इहो, इन पर केॾी हिन में मतिलबु आहे, चाबी भरियल आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि जेकॾहिं थोरो अॻिते हलूं, थी सघे थो मां ग़लति हुजां, पर अलाह साईं ख़ैर करे। ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको ज़िंदगी माण्हू खणी थो अचे पियो पंहिंजी, उहा अलाह साईं मुक़ररु करे छॾी आहे यकीनन, पर अलाह पाक ते का पाबंदी न आहे त का दुआ सां, का ॿी ॻाल्हि सां ज़िंदगी कंहिंजी वधी बि वञे, इहो अलाह पाक ते को बईद कोन्हे को। पर अलाह साईं असांखे हयाती ॾे, नेक वॾी हयाती, नेक सुठनि अमलनि वारी ऐं सुठी सिहत वारी, कंहिंजी मोहताजी अलाह साईं असां सभिनी खे वेठा आहियूं, जेके ॿुधंदा कनि था, सभिनी खे अलाह साईं असांजे वालिदेन खे ॿियनि खे अलाह साईं मोहताजी खां बचाए। पर हीउ जेको टाइम आहे न, टिकिंग आहे, क्लॉक टिकिंग आहे न, हीअ मौत जे लाइ बि ईअं आहे। हिकिड़ी हदीस मुबारक में ईअं आहे त मफ़हूम आहे हुनजो, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ न लोह ते कट चढ़ंदी आहे न, हीअं क़ल्ब ते बि कट चढ़ंदी आहे। उन क़ल्ब जी कट लहंदी छा सां आहे, मौत खे यादि करण सां। असां को मौत विसरी वियो आहे न, त क़ल्ब ते कट चढ़ी पई आहे, बसि न सही करे असां को इहे शयूं ज़हन में अचनि, इहे असां को शयूं दूरि थियनि। ख़ुदा पाक असांखे हिदायत नसीब करे, कोशिशि कंदा रहूं, अलाह साईं ज़रूरु खटाईंदो। आख़िरी आयत आहे, इल्लल्लज़ीन आमनू व अमिलु स्वालिहात। आमन जी हीअ मत न हूंदी, हिन में मुंहिंजे ख़्याल में हीअ ग़लति, छो जो हीअ फॉन्ट जंहिं खणिजे थो न, हिन जो थी सघे थो ग़लति हुजे। आमन में मुंहिंजे ख़्याल में ही हू आहे, उभी ज़बर आहे हिते, आमन न आहे, ठीकु आहे न। इल्लल्लज़ीन आमन, ही व जी ॾिसो कारे में लिखियो पियो, ही कारे में, ही कारे में, आयत हिकिड़ी ई आहे, पर घणियूं ॻाल्हियूं आहिनि। इल्लल्लज़ीन खे छॾे करे, इल्लल्लज़ीन माना सवाइ उन्हनि जे जिन आमनू, हिकिड़ी ॻाल्हि, ठीकु आहे। हिकिड़ो मिनट, हिन में हुयो सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो, हिकिड़ी ॻाल्हि, ऐं चङा कम कया, ॿी ॻाल्हि, ऐं वसियत कयूं हिक ॿिए खे सच जी, ॿी ॻाल्हि, ऐं वसियत कयूं हिक ॿिए खे सब्र जी। वसियत चओ या तलक़ीन चओ, वसियत असां ईअं सम्झंदा आहियूं त जेको माण्हू मरंदो आहे उहो वसियत कंदो आहे,
इहा ॻाल्हि न आहे मां वसियत अॼु बि लिखणी आहे पर लिखणु खपे असांजी बि कोताही आहे वसियत मां अॼु लिखी सघां थो पियो वसियत आहे हिदायत मां मरी वञा त पोइ ईअं कजो अॻु में उहा शइ लिखी पई आहे छो जो मुंहिंजो पोइ त मां कुझु करे न सघंदुसि न एॾी मिल्कियत माण्हू छॾे ई न वञे त पोयां वेठा विढ़नि पोइ चङाई छॾे वञिजे पंहिंजी मिल्कियत में न कोशिशि इहा बि कजे त सदका जारिया ऐं चङाई छॾे वञिजे सुठी औलाद छॾे वञिजे माल छॾे वञिजे जेको बि आहे छा पर ख़ैर जूं ॻाल्हियूं हुजनि ऐं मरण खां पोइ जेकॾहिं असांजे तरफ़ को ख़ैरु कढे थो पियो उन खां हिकिड़ो जीअं न इहो मिसाल बि आहे मान ते इहो हदीस मुबारक कमिया पर उनजी मां कोट हींअर कोन थो कयां सिर्फ़ु चवण जो मक़सदु ॿुधायां थो मफ़हूम इहो आहे त जेकॾहिं असांजे मरण खां पोइ मुंहिंजे ई पैसनि मां जेकॾहिं को हिकिड़ो न माना हिकिड़ी कणिक जी ॿोरी ख़ैरात करे उनजे बजाए मां पंहिंजे हथनि सां न हिकिड़ी मानी ठहियल या कंहिंखे मां अधु किलो अटो जो ॾियां न इहो वधीक बहितर आहे न एॾो बुखुल त एॾो आहे त असांखे दिलि थी चवे अधु किलो छा अधु पाउ अटो कढण में मुश्किल आहे कंहिं ख़ैर लाइ पंहिंजे लाइ 20 किलो वठी अचिबी ॿिए खे अधु पाउ ॾियण में बि 10 दफ़ा सोचींदा आहियूं अलाह आराम करे इहे असांजी तबियतूं आहिनि इहा बख़ीली आहे इहा सखा न आहे अलाह साईं असांखे हिदायत नसीब करे इनशा अलाह ताला हीअ आयत त पूरी थी वई ऐं सूरत जी असां मफ़हूम बि सॼो सम्झी वरितोसीं हाणे ही ॿ ॻाल्हियूं आहिनि सम्झण जूं इन में हिकिड़ो थोरो ग्रामर जो थोरो इहो मिसाल कंहिं दफ़े ॿिए दफ़े इनशा अलाह खणंदासीं आतिफ़ जी ॻाल्हि न आहे पहिरीं ॻाल्हि इहा 1 2 3 4 ॻाल्हियूं ज़हन में ज़रूरु आणणु खपनि हुन खां पोइ थोरो असां तजवीद चलूं था पिया त इहो वल असर ऐन जो उचार आहे अल्फ जो न आहे किथां थो निकिरे ओ निड़ी जे हेठां हीउ जेको आहे न इहो विच मां सॉरी निड़ी जे विच मां हीउ जेको हमज़ा सां असां मिलाए वेंदा आहियूं इहो हमज़ा अलिफ उहो निकिरंदो आहे निड़ी जे हेठां त हीउ उचार हितां थियणु खपे ईअं कंदो न त नज़र ईंदो हिते नज़र ईंदो हिते आङुर रखी हिते कजे तजवीद सिखंदासीं इनशा अलाह ताला ॿियो आहे हिन में जेको इंसानु आयो न उन में हिकिड़ो क़ाइदो थो अचे हुनजो तजवीद जो उन में असां हीउ मां ठाहियो आहे शीट मां शेयर कंदासीं तव्हां सरसरी मां हिन ते हलां थो पियो 35 थिया आहिनि असां 5 मिंट पिया आहिनि तनवीन या नून साकिन जा क़ाइदा 4 इज़हार इक़लाब इदगाम इख़फा तनवीन में नून साकिन लिकल हूंदो आहे इहो ख़बर हुजणु खपे हीअ बि तनवीन आहे हीअ बि तनवीन आहे हीअ बि तनवीन आहे ॿ पेश ॿ ज़बर ॿ ज़ेर हीअ छा आहे बुन हे नून अची वियो बुन बन हे नून अची वियो साकिन हिते बन बिन हे नून साकिन अची वियो ठीकु थियो इज़हार जो कानून छा हूंदो आहे त नून साकिन बद हर्फ़ हल्क़ी निड़ी वारा अखर ईंदा आहिनि न त नून खे ज़ाहिर करे पढ़िबो आहे ही 6 अखर आहिनि असांजा तव्हां शीटूं ॾिसी छॾिजो जीअं असांजो लफ़्ज़ अचे कुफुवन अहद त हिन में छा आहे कुफुवन आहे न इहो हीअं आहे कुफुवन ऐं हिन करे असां कुफुवन ई पढ़ंदा आहियूं नून ज़ाहिर करे पढ़िबो आहे इहे 6 अखर आहिनि निड़ी जा इक़लाब छा थींदो आहे नून साकिन माना जिते नून ते जज़म हुजे उन बाद बा अचे हीअ बा अखर बे न चवंदा आहियूं अरबी में चइबो आहे बा अचे त नून खे फेराए मीम पढ़िबो आहे हवा सां हुनूं थींदो आहे हिते आयो आहे न वज अलना मिम बैन चवंदा आहियूं असां छो जो नून खां पोइ बा आई आहे न त पढ़िबो छा मिम बैन वज अलना मिम बैन इहो हिकिड़ो ॿियो मिसाल ॾाढो सवलो आहे असांजे सिंधी जो ई छा आहे अंब लिखिबो कीअं आहे अलिफ नून बा पढ़िबो छा आहे अंब पढ़िबो अंब ठीकु आहे पढ़िबो कीअं अंब हीउ अंब लिखिबो हीअं ऐं पढ़िबो अंब त मीम थी वेंदो है न नून खां पोइ बा ईंदी उहो अखर छा थी वेंदो नून जो उहो मीम थी वेंदो अंब अहिड़े नमूने सां इहो हिकिड़ो अखर आहे फ़क़ति इक़लाब जो इदगाम असां अॻु में पढ़ी चुका आहियूं यरमलूं हिन खे हलूं था अॻिते पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो इदगाम जा 2 क़िस्म थींदा आहिनि हिकिड़ो थींदो आहे इदगाम नाक़िस ॿियो कामिल नाक़िस माना घटि माना ना अणपूरो ऐं कामिल माना पूरो इदगाम थींदो आहे 2 लफ़्ज़नि जो मिलणु हीउ जेको यरमलून आहे न हीउ 6 अखर आहिनि इहे में इदगाम थींदो आहे हिननि जेके अच्छे रंग में लिखियल आहिनि न हिननि मां इन्हनि में नाक़िस इदगाम थींदो आहे माना
गुने जो आवाज़ ईंदो आहे, पर ही जेके ॿ हूंदा आहिनि न इन्हनि में गुने जो आवाज़ न ईंदो आहे, बिला गुना। इहो आहे कामिल थी वञे त गुनो न थिए। अच्छा, हाणे 3 अखरनि खे छॾे बाक़ी जेके हाणे 13 अखर थी विया टोटल, 6 6 12 13, उन्हनि खे छॾे बाक़ी जेके अखर आहिनि न उहे इख़्फ़ा में ईंदा आहिनि। कंहिंमें? इख़्फ़ा, यानी को बि अखर उन्हनि मंझां इख़्फ़ा जे अखर, को बि अखर तनवीन या नून साकिन बाद अचे त पोइ छा थींदो? नून ज़ाहिर न पढ़बो, पर नून खे लिकाए नून बाद वारो अखर पढ़बो त आवाज़ गुनू थींदो। कीअं थींदो? ही नून आहे साकिन, उन खां पोइ अखर कहिड़ो आयो आहे? तुम। त हाणे छा थींदो? नून खे लिकाए ता पढ़ण जी कोशिशि कयो, सभु कोशिशि कयो जेकॾहिं तव्हां वेठा हूं त थोरी प्रैक्टिस थी वेंदी। अन तुम माना कोशिशि कयो त ता हलिया वञो, नून पढ़बो ज़रूर पर हिन नक में हले वेंदो नून, आवाज़ हुन जो। अन तुम इंसान अनकुम समनन क़लीलन फ, समनन क़लीलन फ, ही तनवीन न, पर तनवीन में नून साकिन लिकल आहे, इन करे इहो क़ाइदो लॻंदो इख़्फ़ा। ठीकु थियो, नक में आवाज़ वेंदी। उन खां पोइ ही सॼो हुन जो चार्ट आहे त भई इज़हार में ही 4 जा क़ाइदा आहिनि। इज़हार में हुरूफ़ हल्की जा ये 6 अखर थींदा आहिनि, इक़लाब जो 1 आहे, इदगाम जा 6 आहिनि, इख़्फ़ा में बाक़ी 15 अखर, छो जो टोटल घणा आहिनि? 28। इहा अल इंसान है न, वल असर इन्नल इंसान। हिते जेको थींदो ही ब्लू में लिखियल आहे न, इहो हिन में इख़्फ़ा थींदो। छा चइबो आहे न, कि इख़्फ़ा इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिते पंहिंजो सेशन ख़त्म कयूं था पिया। साईं ओवर टू यू साईं रियाज़ साहब, महिरबानी जी चओ त पोल कयूं था। माशाअल्लाह, जज़ाकल्लाह ख़ैर। पोल जो त आहे न टाइम, पोल करे